औरत खे ॾिसण में कुझु न थींदो आहे। शैतान सभ खां पहिरियों पर चवंदो औरत खे ॾिसण में कुझु बि न थींदो आहे। हाणे साईं जॾहिं ॾिसणु शुरू कयईंसि पोइ चवंदो थोरो ॻाल्हाएसि बि सही, छा थींदो आहे। हाणे जॾहिं साईं ॻाल्हाइण बि औरत सां कंहिं मर्द जेको आहे नौजवान शुरू कयो, इन खां बाद में शैतान चवंदो पोइ थोरो मुलाक़ात बि करे ॾिसेसि। मुलाक़ात बि जॾहिं थी वई, इन खां बाद में शैतान जेको आहे अहिड़ो जेको आहे इंसान खे गुमराह करे चवंदो जो इंसान जेको आहे वञी बदकारी जी मंज़िल ते पहुची वेंदो आहे। हे ईअं ॾाकंद चाढ़ींदो आहे न। शैतान छा थींदो आहे, ॻाल्हाइण में छा थींदो आहे, पूरी दुनिया ॻाल्हाए थी। त मुंहिंजा ॿार दोस्तो इहो हिकिड़ो वॾो धोखो आहे, शैतान जो इहो हिकिड़ो वॾो धोखो आहे। ऐं अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां जॾहिं जनम जे दरवाज़े ते ॾिठुमि त उन जे अंदरि औरतुनि खे अक्सर ॾिठुमि जो दाख़िल थियनि पियूं। अनिसाउ हबाइल शैतान, औरतूं शैतान जो ॼाड़ अथव, औरतूं शैतान जो ॼाड़ अथव। त इन्हनि खां परे रहो। सोट हुजनि, मासात हुजनि, केर बि कहिड़ो बि किलो जेको रिश्तो हुजे, इन खां भॼो, सभु परे थियो हिननि खां। शैतान जेको आहे उहो ज़ालिम आहे, उहो ज़रूरु जेको तव्हांखे वकड़ में ज़रूरु फसाईंदो। शैतान ज़रूरु जेको आहे तव्हांखे वकड़ में फसाईंदो।